ज़ोएब साहब, PTI यकीनन 9 मई साने जी बेनिफिशरी सॾी वञे थी त भई ज़िम्मेवार PTI आहे। अॼु कानून वारे वज़ीर चयो त असां वटि नाक़ाबिले तरदीद सबूत मौजूदु आहिनि। जॾहिं सबूत बि नाक़ाबिले तरदीद मौजूदु आहिनि त पोइ सज़ाउनि में हिननि खे देरि छो थी आहे? न, मूंखे इहो सम्झ में न आई त बेनिफिशरी कीअं आहे ऐं उहा त पाण अक्यूज़ड आहे ऐं उहो उन्हनि त उनजी पाण जीअं चवंदा आहिनि जवाबदार आहे, जवाबदार ऐं ज़िम्मेवार बि आहे हुनजे। ऐं इन हवाले सां तव्हां ॾिठो त जेका मेन क़यादत मथी लेवल जी जेका पहिरीं सिप जी क़यादत आहे उहा इन में सिधी रीति मुलविस आहे। हाणे ॾिसो, इहो इम्तिहान आहे हाणे असांजे जुडिशल सिस्टम जो। सही। त उहो जुडिशल सिस्टम असांजो हिन मामले खे कीअं मंतकी अंजाम ते पहुचाए थो। सही। ॾिसो न, साल बि जेकॾहिं ओपन एंड शट मामिलो हुजे त उन में साल वॾो आहे, पर जेकॾहिं मां इन खे पंहिंजे पाकिस्तान में जेको पंहिंजो जुडिशल प्रोसेस आहे उन में रखां त इन मां अञा वधीक कहिड़ी साबिती मिलणु खपे त का शइ असरअंदाज़ न पई थिए जो साल ताईं बि अञा ताईं मामला जेके आहिनि से उहे एज़ इट इज़ हलनि पिया, रुॻो पेशियूं हलनि पियूं या कंहिंखे वॾे पैमाने ते के सज़ा न आई आहे। ॾिसो न, माना इन मां मुराद इहो त जेको हाणे सॼो जेको बाल आहे उहो जुडिशल प्रोसेस जी कोर्ट में आहे, त तव्हां हाणे इन खे कीअं उनखे मंतकी अंजाम ते पहुचायो था। ऐं इन में मां सम्झां थो सॼी मुल्की क़यादत, सियासी क़यादत, अस्करी क़यादत, समूरा माण्हू इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त इन जो फेयर ट्रायल थिए। जेके बेगुनाह आहिनि उन्हनि खे बिल्कुलु छॾियो वञे, उनखे आज़ादु कयो वञे, पर जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा मिलणु खपे। हे हिकु अहिड़ो वाक़ियो हुयो जंहिं सॼी दुनिया में पाकिस्तान जी बदनामी जंहिंसां थी आहे। बदनामी जो बाहिस बणजण वारो जेको वाक़ियो आहे उन में जेके माण्हू मुलविस आहिनि, मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जे लाइ माफ़ी जो को बि दर न हुजणु खपे ऐं उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ाऊं मिलनि। जेकॾहिं जीअं ॾिसो न, मां जीअं चयो पियो त जेकॾहिं 2014 जे में मुलविस जेके माण्हू हुआ उन्हनि खे सज़ा मिलिया त 2023 में ईअं न थिया, पर जेकॾहिं हाणे हिकु भेरो ॿीहर तव्हां इन्हनि खे माफ़ी ॾेई या इन्हनि खे सज़ाऊं न ॾेई जेकॾहिं ग़लती था कयो त वरी इन खां वधीक को ॿियो मामिलो थी सघे थो। तंहिंजे करे अहिड़नि मामलनि खे रोकण जे लाइ ज़िम्मेवारनि खे ज़रूरु सज़ा मिलणु खपे। पर हिकिड़ी शइ जेका वाज़े थी आहे उहा इहा थी आहे त लीडरशिप जॾहिं ॿाहिरि आहे पोइ अहिड़े क़िस्म जे लाइ माण्हुनि खे पंहिंजे कारकुननि खे इस्तेमालु करण जे लाइ, उन्हनि खे प्रोवोक करण जे लाइ वॾियूं तक़रीरूं कंदी आहे क़यादत, पोइ हीअं करे छॾींदासीं, पोइ हीअं करे छॾींदासीं, पोइ हीअं करे छॾींदासीं। ऐं 9 मई खां पोइ PTI जो कारकुन अकेलो धिका पियो खाए, हुनखे केरु पुछण वारो कोन्हे। भला ख़ान साहब त खणी जेल में आहे, पर बाक़ी त सभु वेठा आहिनि। उन्हनि मां मूंखे ॿुधायो त जेको हींअर थियो आहे KP में वज़ीर आला बि थियो आहे, उहो भला घणा दफ़ा वियो आहे पंहिंजनि सां मिलणु। मूंखे ॿुधायो त जेके माण्हू जेलुनि में आहिनि, आम कारकुन जेल में आहे न, जेके नौजवान जंहिंखे वॾो कुझु ॿुधायो वियो, ब्रेन वॉश कयो वियो त बसि इनकलाब हाणे छॾींदासीं, हीअं करे छॾींदासीं, उन खां घणा माण्हू विया आहिनि उन सां जेलुनि में मुलाक़ात करणु। उन्हनि खां कंहिं पुछियो त उनजे पोयां जेकॾहिं काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा न जेके कमाइण वारा बि अकेला हूंदा त हुनजा घर कीअं पिया हलनि। त इहा ॻाल्हि घटि में घटि कारकुननि खे या उहे जेके माण्हू जेके इन ठले नारे जे पोयां, इनकलाब जेके ठली हवा जे पोयां लॻी पिया हुया, उन्हनि खे बि हाणे घटि में घटि इन साल में होश ज़रूरु अची वियो हूंदो ऐं उनखे ख़बर पइजी वई हूंदी त मसइला कीअं थींदा आहिनि। कारकुन ई हमेशह हर पार्टी जे अंदरि कारकुन क़ुर्बानी ॾींदो आहे, पर तमामु घटि थींदो आहे जो जिते कारकुन सां गॾो गॾु लीडर बि क़ुर्बानी ॾींदो हुजे। हिते लीडर पाण त मज़े सां अंदरि जेल में वेठो आहे त हुनखे का तकलीफ़ कान्हे का, जेकॾहिं ॾिठो वञे त पोइ पाण हाणे घरवारी बि खणी ॿाहिरि हुअसि, उहा बि हाणे पहुची वियुसि पाण वटि। पर कारकुननि जी ज़मानत लाइ केरु अॻिते आयो? मूंखे ॿुधायो त हिन वक़्तु ताईं PTI भला ॿुधाए त कारकुन जी ज़मानत लाइ हुननि घणियूं दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि। इंडिविजुअली ज़मानतुनि लाइ दरख़्वास्तूं जमा थींदियूं न, घणा जेके आहिनि से विया आहिनि उनजो केस विढ़ण जे लाइ। जॾहिं केस हलिया आहिनि त PTI जी लीडरशिप मां घणा जेके आहिनि से उहे माण्हू विया आहिनि, कहिड़ा कहिड़ा माण्हू कोर्टुनि विया आहिनि, केर बि कोन थो वञे। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जे कारकुननि जे लाइ बि हे जेको वाक़ियो आहे उहो इबरत खां घटि कोन्हे। त उन्हनि खे सम्झणु खपे त जेको आहे उहा लीडरशिप जेका आहे पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ ऐं जेको आहे उहो इन्हनि जो इस्तेमालु कंदी आहे। इस्तेमालु थियो तव्हां ॾिसो न, ज़मान टाउन में जीअं जहिड़े नमूने सां जथा ॿाहिरि बीठा हथियार खयूं उहे इस्तेमालु बि थिया पिया न। त पोइ ज़मान टाउन ऐं लाल मस्जिद जे मुल्हनि में फ़र्क़ु कहिड़ो रहियो? जेकॾहिं उहे बि इदारनि सां विढ़नि बंदूकूं खणी, हे PTI जा कारकुन बि इदारनि सां विढ़नि बंदूकूं खणी, त फ़र्क़ु कहिड़ो आहे? पोइ तव्हां उन्हनि खे जहिड़े नमूने सां कुचलियो, वरी बि शुकुरु कनि त उन्हनि खे उन नमूने सां न कुचलियो वियो आहे। लाल मस्जिद जे वॻोड़ियुनि खे जहिड़े नमूने सां मुंहुं ॾिनो वियो, चिथो वियो, उहो तव्हांजे साम्हूं आहे न, कहिड़े नमूने सां शयूं कयूं वियूं। हे वरी बि शुकुरु कनि त लाइक़ु त हे उनखां बि वधीक जा, पर पोइ बि हिननि सां ईअं न थियो आहे त हिननि सां उअं ई हिकिड़ो आम ईअं सलूक पियो थिए जीअं असां वटि हिते ॿिया जेके क़ैदी आहिनि उन्हनि सां पियो थिए। पर इहा वक़्त जी, इंसाफ़ जी ऐं हिन मुल्की तारीख़ खे बहितर करण जी इहा तक़ाज़ा आहे त इन जो फेयर ट्रायल थिए ऐं जल्द खां जल्द ट्रायल थिए। जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ाऊं मिलणु खपनि ताकी आईंदा को बि माण्हू
को बि फ़र्द को बि लीडर अहिड़े क़िस्म जी हरकत न करे ऐं हिन क़िस्म जे वाक़े साबित करे छॾियो त PTI जेका आहे उहा सियासी जमायत न आहे। PTI जेका आहे उहा हिकु मख़सूस सोच रखण वारी हिकिड़ी जमायत आहे ऐं उन में हिकु उहो लीडर जेको हुयो उहो ई जेको चए उहो थींदो। तंहिं करे लीडर खे बचाइण जे लाइ पोइ भली तव्हांजो लीडर घड़ी चोरी करे, भली तव्हांजो लीडर तोशाखाना जो सफ़ायो करे छॾे, भली तव्हांजो लीडर जेको आहे सो पाकिस्तान जे जेको पैसा जेके आहिनि उहे पंहिंजे पसंदि जे हिकिड़े माण्हू जे अकाउंट में विझराए छॾे, उहो जेको वणेसि करे छॾे। पर असांखे हुनखे बचाइणो आहे, तंहिंजे करे इदारनि सां बि विढ़णो आहे, असांखे जेको जिना हाउस ते खे बि बाहि ॾियणी आहे, असांखे शहीदनि जी यादगारनि खे बि सारणो आहे। पोइ कंहिं बि हद ताईं हलियो वञिणो आहे। अहिड़ी सोच खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे ऐं उहा ख़तमु थींदी जॾहिं इंसाफ़ु थींदो, जॾहिं इन्हनि माण्हुनि खे ईअं जेको आहे सो सख़्तु खां सख़्तु सज़ाऊं मिलंदियूं।